कारोबार अचो त ॾिसो त सोने अली जो हिन महीने सां कहिड़ो कारोबार चो त अली त उनखे चइबो आहे अल्लाह ताला जो क़ुरान करीम फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू मुराद अबू बकर सिद्दीक़ अमा अशिद्दाउ अलल कुफ़ार मुराद सुनो उमर फारूक रुहमा बैनहुम मुराद उस्मान ज़ुन्नूरैना तराहुम रुकअन सुजदा मुराद मौला अलिया रुकुई सजदन मा मुराद केर च मौला अलिया माते बिहारे जमा छाजे करे शेर खुदा के अल्लाह रुकुई सजदन सा तशबीह दीने कुरान में बयान फरमायो जो अल्लाह जाने अल्लाह जी हिकमत जाने मौला जो छा वने या कह मौला ये जो छा वने ए मुझे करीम रब जी कुदरत लेकिन आशिकल उशाकल जने पन्नड़न के खोलियो त पन्नड़न बुधायो मुझे महबूब जो हिकु हिकु साहबी इज्जत वारो शान वारो मगर को 5 सालन खां पो आयो को 20 सालन खां पो आयो को 10 सालन खां पो आयो को जवानी अचण खां पो आयो को जवानी में आयो पर जेको अखियों पो खोलींदो अग में ही मुस्तफा के सुञाणंदो चो उनखे अली चइबो जेको इंदो भी काबे में इंदो भी काबे में मैं ते बिहारण तो चाहा जेको इंदो भी काबे में असा तवा वटे वडी गाला शेरे खुदा काबे में आयो वडी गाला इहा त वडी गाला पर इन खां अन्या भी वडी गाला याद रखो अलीउल मुर्तजा शेरे खुदा के क़यामत ताईं कोई न तो सुञाणे हिकड़ो खुदा जाने बियो मुस्तफा पाण जाने मैदान महशर में ॾिसजो त अली छा खे चइबो अज़ीज़ान मन ओ मुझा मुसलमान बा हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहल करीम जी ज़ात जेला मुझे मदीने जे मीर छा फरमायो हिन जुमले ते गौर कजो मुझे हुजूर पंहिंजे भा अली मुर्तज़ा दे निहारे फरमायो अदा अली जी मुझा आका तुझो मामिलो दुनिया में ईसा अलैहिस्सलाम जे मामले जहिड़ो रहंदो अखियों खोलियो गौर सां ॿुधो तुंहिंजो मामिलो ईसा अलैहिस्सलाम जे मामले जहिड़ो रहंदो पहिरीं मां मामले खे खोलण जे बजा ईसा अलैहिस्सलाम जे लाइ ॻाल्हायां ईसा अलैहिस्सलाम कंहिंखे चइबो आहे जो जेको बिना पीउ जे दुनिया में ईंदो आहे जवाब दियो के चइबो आहे जो जेको बिना पीउ जे दुनिया में ईंदो आहे कुझु ॾींहंनि जो हूंदो आहे दुनिया अमड़ ते तुहमतूं हणंदी आहे मुंहिंजो सुहिणो ईसा अलैहिस्सलाम उन बंधननि में ॻाल्हाए करे रुगी अमड़ जी तुहमत कोन लाहींदो आहे अमड़ खे त पाक दामन ॿुधाईंदो आहे पर तुहमत हणण वारनि खे चवंदो आहे ओ अंधा अखियों खोलियो ओ सुनो ईसा आयो जेको तव्हांजे रब जे तरफा नबी बणजी आयो गौर कयो जेको बचपन में ॻाल्हाए रहियो तुम हटाए रहियो मुझो मुस्तफा फरमाए थो अदा अली मसूद अहमद अदा अली तुझो मामिलो दुनिया में ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो रहंदो मुझा आका कीअं पाण फरमायो हिकड़ा तोसां एतिरी मुहब्बत जूं हदूं किरास कंदा उनखे मुहब्बत जो नालो ॾींदा जो तोखे अली बिन अबी तालिब जे बजा जीअं ईसा अलैहिस्सलाम खे दुनिया अल्लाह जो पुट सॾी दी हुई तोखे अल्लाह चवण में देर कौन कंदा वरी हिकड़ा बदबख्त बुग़्ज़ में अहिड़ा हूंदा जो तुझो नालो ॿुधण सां उन्हनि जे पेट में वलोटा पवंदा खुश नसीब उहे हूंदा
हुंदा जेके तोखे मुझो रिश्तेदार भी समझदा हसन हुसैन जो बाबो भी समझदा इमाम मुस्तफा जो प्यारो बचड़ो भी समझदा कैसा तशबीह ॾिनी हुजूर हज़रत ॻाल्हायो हज़रत मना मुझो सुनो अली का मामूली शय है जंहिंजी तशबीह मुस्तफ़ा नबी सां ॾेई रहियो आहे हिकिड़े नबी सां न वरी बयान कया वरी ॿिए नबी सां वरी ॿिए नबी सां तवज्जह कयो मुझो मदीने जो मीर फरमाए अदा अली जी मुझा का ग़ज़वे तबूक जे मौके ते मुझे मदीने जे मीर फरमायो अदा अली तव्हां मदीने में हुजो अली जे अखियुनि में लुढ़क जंग हुजे अली दूर हुजे मुझा आका इए कीअं थो थे मुझे मुस्तफ़ा फरमायो छा तू इन ॻाल्हि में ख़ुशि नहीं त मां मुस्तफ़ा तोखे पंहिंजो हिते वारिस बनाए थो वञा छो त सुण अली तोखे मां मुस्तफ़ा सां उहा निस्बत हासिल आहे जेका मूसा खे हारून सां जेका मूसा खे ॻाल्हायो जेका मूसा खे बिन अंबिया जो ज़िक्र कंहिंजे ज़ुबान कयो जो महबूब मदीने जे मीर कयो कंहिंखे पाण तशबीह पे ॾिनो जवाब त ॾियो जो सुहिणे अलीअ खे उन सुहिणे अलीअ खे केरु सुञाणे न सघियो तॾहिं त अली आहे बस अॻियो जुमिलो नथो चवां कंहिंजो वुज़ू कच्चो बि न हुजे ऐं टुटी बि न पवे छो त मुंहिंजा दोस्त हिकिड़ो शेर चवां इश्क जनी सिर आयो अल्लाह से अहिड़ी रीत रवूं वाट अणाई पंध परे थाडू गरने हडुखं लधो पेर पुनल जो लोचे मंझिल कं शाह रखल उहे पठियूं कीअं बस कं जेकी बारो चल बारे वयो हाँ मुझा दोस्त इश्क दी मंजिल अगे अगे काजिया केड़ा मसला दसे दे मोटी तो जा